गुज़िरियल 24 कलाकनि दौरान हिन नई हुकूमत जो स्टार्ट वरितो आहे, जेके एक्टिविटीज़ रहियूं आहिनि, छा चवंदो? थैंक यू नाजिया। असल में जेको तकरीर कई आहे ही जेको कल्ह शहबाज शरीफ क़ौमी असेंबली में जहिड़े तरीक़े सां जेको इहो मनसब संभालण खां या इलेक्ट थियण खां फौरन बाद इहो अवाम खे पैकेज ॾियण जो जेको ऐलान कयो आहे, इन सां साफ़ ज़ाहिर थिए थो त हुननि ते तमामु घणो प्रेशर आहे, हुननि खे लेजिटिमेसी जो इशू अचे थो पियो। हाणे हिननि वॾियूं दावाऊं कयूं हुयूं त तमामु घणी जेका आहे पाकिस्तान जी इकोनॉमी तबाह ऐं बर्बाद थी वई आहे। जेकर तबाह ऐं बर्बाद हुई त उन्हनि ईंदी यकदम इन क़िस्म जा ऐलान किथां कया। यकीनी तौर ते हुनमें का स्टेबिलिटी नज़र आई आहे त उन ते उन्हनि इहे ऐलानात कया आहिनि। ठीकु। नाजिया ॾिसो, जेका बि हुकूमतूं ईंदियूं रहंदियूं आहिनि, इहे आम रवाजी ॻाल्हि आहे त अहिड़े क़िस्म जा तकरीर ऐं अहिड़े क़िस्म जा जेके ख्वाब जेके आहिनि ॾेखारिया वेंदा आहिनि। ये साॻी जॾहिं शहबाज शरीफ साहब तकरीर करे रहियो हो त भर में ज़रदारी साहब बि वेठो हुयो। अॼु ॾींहुं ताईं सिंध जो हिकिड़ो शहर ॿुधाइनि जिते हिननि का कोई मॉडल टाउन ठाहे छॾियो हुजे, मॉडल सिटी हुजे जंहिंखे माण्हू एप्रिशिएट कनि, उहो हिकु बि न ठाहे सघिया आहिनि। ठीकु। इहो ख्वाब ॾेखारनि था। हिननि जा जेके मक़सद बिल्कुलु मुख़्तलिफ़ आहिनि ऐं असीं सम्झूं था, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सम्झे थी त इहो हिकिड़ी इम्पोर्टेड हुकूमत आहे। इहो इमरान ख़ान खे हिकिड़े मनसूबे तहत, इंटरनेशनल मनसूबे तहत हटायो वियो आहे। लिहाज़ा हिननि जेको ही जेके ऐलानात कया आहिनि या अहिड़े तरीक़े सां ही अवाम खे जेको आहे न करे सघंदा कन्विंस। अवाम रोडनि ते निकिरी ईंदी। अवाम तां ॾिठो आहे जीअं इमरान ख़ान के जे ख़िलाफ़ इहो साज़िश कामयाब थी त फौरी तौर ते पूरे पाकिस्तान में माण्हू निकितो आहे ऐं तारीख़ी तौर ते निकितो आहे। ऐं पेशावर में सुभाणे जलसो थी रहियो आहे। उन खां पोइ जेका आहे कराची में इंशाल्लाह जलसो थींदो। उनखां बाद में लाहौर में हिकिड़ो जलसो थींदो ऐं इहो रुकण वारो न आहे। ऐं केॾीमहिल लॉकडाउन जो बि ऐलान थी सघे थो ऐं हर सतह ते स्ट्रीट फाइट कबी ऐं हिन हुकूमत खे कंहिं सूरत में न हलण ॾींदासीं ऐं मजबूर करे छॾींदासीं ठीकु। त हिन मुल्क में हिकिड़ी आज़ादाना, आज़ाद, साफ़ ऐं शफ़ाफ़ जेका आहे उहो जनरल इलेक्शन थिए ऐं फ्रेश मैंडेट अचे, उहो अची हिन मुल्क जी सिमत तय करे। हाणे इहो ग़ुलामी वारो दौर ख़तमु थियणु खपे। बेगर्स आर नॉट चूज़र्स वारो दौर ख़तमु थियणु खपे।